MQM राब्ता कमेटी जो हंगामी इजलास थियो आहे। मकानी चूंडूं कराइण वारे इलेक्शन कमीशन के फैसले का पोइ वफ़ाक़ी वज़ीरनि जी इस्तीफ़ाउनि समेत मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते सलाह मशवरा किया विया है। अहम ख़बर है नाज़रीन नवां खे ॾियूं पिया। MQM राब्ता कमेटी जो हंगामी इजलास जारी है। मकानी चूंडूं कराइण वारे इलेक्शन कमीशन के फैसले का पोइ वफ़ाक़ी वज़ीरनि के इस्तीफ़ाउनि समेत मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते सलाह मशवरा पिणु जारी आहिनि। तकबंदियुनि के हवाले से वफ़ाक़ी सूबाई हुकूमतुनि सां हतमी राब्ते जो पिणु फ़ैसिलो कयो वियो आहे। MQM तर्जमान चयो आहे त राब्ता कमेटी के इजलास में थियल फ़ैसिलनि जो जल्द ऐलान कयो वेंदो। वधिक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर राजा असगर सुमरो खां। जी राजा असगर, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, MQM राब्ता कमेटी जो हंगामी इजलास 3 कलाकनि ताईं हलियो। मां के ॿुधाईंदो हलां त इजलास में मकानी चूंडनि कराइण वारे इलेक्शन कमीशन के फैसले खां पोइ वफ़ाक़ी वज़ीरनि जे इस्तीफ़ाउनि समेत मुख़्तलिफ़ ऑप्शन ते सलाह मशवरा जारी आहिनि। तकबंदियुनि के हवाले से वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत सां हतमी राब्तनि जो फैसलो कयो वियो आहे। मां के ॿुधाईंदो हलां त MQM तर्जमान जो चवणु आहे त राब्ता कमेटी के इजलास में थियल फैसलनि जो जल्द ऐलान कयो वेंदो। उन सां गॾु मां के ॿुधाईंदो हलां कुछ देर पहिरियां पंहिंजी मुस्तफ़ा कमाल सां ॻाल्हि थी संदन चवण हो त का भी हतमी फैसला न आहिनि, मीटिंग्स जारी आहिनि। जंहिंखां पोइ मुस्तफ़ा कमाल, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, ख्वाजा इज़हारुल हसन समेत ॿिया जेके अहम अॻवान आहिनि उहे पिणु गवर्नर सां मिलण गवर्नर हाउस तरफ़ रवाना थी चुका आहिनि। जंहिंखां पोइ मुस्तफ़ा कमाल के इहो भी पुछा थो थिए त आख़िर इलेक्शन में तव्हां हिस्सो वठो था या नथा वठो। उनजो चवण हो त मकानी चूंडनि हवाले सां हतमी फैसलो अञा न थियो आहे, सलाह मशवरा हलनि था पिया, मीटिंग्स हलनि थी पियूं। राति देर सां ऐलान कयो वेंदो त असां मकानी चूंडनि में हिस्सो वठूं था या न। जी अच्छा राजा असगर, इहो भी ॿुधाइजो त MQM पारां मकानी चूंडुनि के हवाले से ऐलान किया वियो त अगर मकानी चूंडूं करायूं वयूं त शाराए फैसल ते धरणो हणंदासीं। इन हवाले से तव्हां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ॾिसो उन्हनि जो चवण हो त जेको इलेक्शन करायूं वयूं बग़ैर नई तकबंदियुनि जे त असां एहतजाज कंदासीं। पर अंदरूनी ख़बर इहा आहे त जेको राब्ता कमेटी जो इजलास थियो उनमें कुछ अॻवान जेके MQM जा राज़ी आहिनि त इन तकबंदियुनि ते ई इलेक्शन थियनि ऐं MQM पाकिस्तान उनमें इलेक्शन में हिसो वठे। जॾहिं त कुछ अॻवाननि जो इहो चवण हो त इलेक्शन खां बाइकाट पिण जो सोचे रहिया आहिनि। जंहिंखां पोइ मीटिंग्स उन्हनि जूं अञा हलनि थियूं पियूं। हतमी फ़ैसिलो इम्कान आहे त 12 बजे ताईं हू ऐलान कंदा। जी ठीक है राजा असगर, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।